पनुआकिल में बदअमनी जी बाहि ख़त्म न थी। डीआईजी सखर अब्दुल हमीद खोसो पारां पनुआकिल में एहतजाज कंदड़ शहरनि खे 10 सारा नींगर मोहम्मद हुसैन आरई समेत पनुआकिल मां 6 मुखबिन खे बाज़ियाब कराइण वारी मोहलत पूरी थींदे ई ख़मीस ॾींहुं सुबुह जो जेयूआई तंज़ीमूं शहरनि एहतजाजनि पनुआकिल में शटबंद हड़ताल कराए शाही बज़ार समेत पनुआकिल जो कारोबार बंदि कराए छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधायूं पिया त पनुआकिल में बदअमनी जी बाहि ख़िलाफ़ शहरनि पारां एहतजाज वारी तारीख़ वधीक तेज़ थी वई आहे। डीआईजी सखर अब्दुल हमीद खोसो पारां 24 कलाकनि जो मुदो वरितो हो त अगवा थियल नींगर मोहम्मद हुसैन ऐं 6 मुखबिर बाज़ियाब कराया वेंदा, पर उहे बाज़ियाब थी न सघिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ पनुआकिल में ख़मीस ॾींहुं अॼु ॿीहर शहरी मछिरजी पिया आहिनि। हिननि पनुआकिल शहर में मुकमल तौर ते शटरबंद हड़ताल कराए कारोबारी मर्कज़ बंदि कराए छॾिया आहिनि ऐं हिकु पनुआकिल में वॾी रैली कढी आहे, जंहिंजी अॻुवानी जमाल अब्दुल नाफ़िर बुल्लो, मौलाना मोहम्मद सालिह इंडड़, मौलाना अब्दुल हमीद महर, अब्दुल मजीद जिस्कानी, हयात झंडीर, एम इसाक जिस्कानी, परियल दायो ऐं सरदार मीर मुबीन ख़ान बुल्लो ऐं ॿिया करे रहिया आहिनि, जिन शहर में छिती नारेबाज़ी कंदे पनुआकिल थाणे ते ॿीहर धरणो हणी छॾियो आहे ऐं उते छिती नारेबाज़ी करे रहिया आहिनि त अमुन खपे, बदअमनी नामंज़ूर, मुखबिर जल्द बाज़ियाब कराया वञनि, धाड़ेलनि खे गिरफ़्तार कयो वञे, राशि पुलिस वारकार तड़िया वञनि ऐं उन मौक़े ते जमाल नाफ़िर बुल्लो ॻाल्हाए चयो त डीआईजी जो ॾिनल मुदो पूरो थी वियो आहे। असीं हर हाल में पनुआकिल में अमुन जो जेको कबूतर उॾामी वियो आहे, अमुन बहाल करण लाइ पंहिंजी जदोजहद तारीख़ जारी रखंदासीं, कंहिंखां डिॼण वारा न आहियूं। पनुआकिल मां चोरी चूंडियल नुमाइंदा किथे गुम थी विया आहिनि, उहे छो ज़ाहिर न आहिनि, उहे अवाम सां अचनि गॾिजनि। हिन चयो त पनुआकिल में मरहलेवार जदोजहद जारी रहंदी ऐं उहो दाइरो ज़िले सखर ताईं वधाइबो जेसीं त पनुआकिल में अमन अमान बहाल नथो थिए ऐं एहतजाज जारी रहंदो। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची